नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नओं देरो में ख़बर ॾींदा हलूं त सिंध में बल्दियाती मुलाज़मनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ते बल्दियाती मुलाज़मनि ॿीहर जागी पिया आहिनि। हक़नि जी हौसलात लाइ सगारी जदोजहद करण ते गौर वीचार। नओं देरो में सिंध जी बल्दियाती मुलाज़मनि जो सालियानो कन्वेंशन। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां बल्दियाती मुलाज़मनि जो वॾो अंग कन्वेंशन में शरीक। शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट एम्प्लॉइज़ फेडरेशन सिंध जे सॾ ते कन्वेंशन कोठायो वियो। कन्वेंशन में सिंध में बल्दियाती मुलाज़मनि सां थींदड़ नाइंसाफ़ियूं, पगारनि मां कटौती, वक़्त सर पगारूं न मिलण, 5 स्केल जे ग्रेड क्लार्क खे जूनियर क्लार्क जे बराबर स्केल न ॾियण, 2012 जे मुलाज़मनि मथां बरतरफ़ी जे लटकियल तलवार खे ख़त्म समेत दरपेश मसइलनि जे हल लाइ लॉन्ग मार्च ऐं सीएम हाउस आॾो धरणे ते गौर वीचार कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।